वेलकम दे खबरुनि जी बाक़ायदा शुरुआत हिन अहम ख़बर सां कंदासीं। IG सिंध गुलाम नबी मेमण चयो आहे त तुर्ती सिंध पुलिस खे जदीद हथियार मिली वेंदा, बदअमनी खे बुंजो ॾेई सिंध में अमुन बहाल करायो वेंदो। IG सिंध जी कंदकोट में प्रेस कॉन्फ्रेंस जा तफ़सील पीरबख्श बंगवार जी हिन रिपोर्ट में। अलहमदुलिल्लाह हाणे गवर्नमेंट पैसा रिलीज़ कया आहिनि, गवर्नमेंट पैसा ॾिना आहिनि ऐं गवर्नमेंट जी डे वन खां प्रायोरिटी हुई कि वो असांखे वेपन मिलनि, पर कुझु प्रोसीजर्स हूंदा आहिनि, कुझु NOCs हूंदियूं आहिनि, उहे NOCs कंप्लीट थी वियूं आहिनि। असां वटि हिकिड़ी वॾी खैप जेका आहे असां इन हथियारनि जी इंशाअल्लाह असां ऑर्डर ॾेई छॾियो आहे, पैसा बि ॾेई छॾिया आहिनि, NOC बि मिली वियूं आहिनि। सिर्फ़ु एतिरो आहे जो कंसाइनमेंट जो जेको टाइम आहे उन टाइम फ्रेम में अची वेंदो। तो मूंखे ख़बर आहे केतिरो टाइम आहे, आउं हुनखे मीडिया में डिस्क्लोज़ नथो करणु चाहियां, पब्लिक नथो करणु चाहियां, त उहो असांखे हाणे मिलनि था उहे। IG सिंध गुलाम नबी मेमण चयो आहे त प्रिया कुमारी मामले में कुझु इशारा मिलिया आहिनि, केस में अॻभराई थी आहे, जॾहिं त फज़ीला सरकीअ जे केस बाबति खेसि घणी ॼाण न आहे। IG सिंध गुलाम नबी मेमण कंध कोर्ट में SSP ऑफिस पहुतो, जिते खेसि ब्रीफिंग ॾिनी वई। उन मौक़े ते DIG लाड़काणो ऐं 3 ज़िलनि जा SSP ऐं ॿिया अमलदार पिणु मौजूदु हुआ। ब्रीफिंग बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे IG सिंध गुलाम नबी मेमण चयो त घोटकीअ में औरताणे आवाज़ ते हिरखिजी अगवा थियण वारनि वारदातुनि में तेज़ी अची वई आहे, जंहिंखे रोकण जी कोशिश करे रहिया आहियूं। IG सिंध गुलाम नबी मेमण चयो त ॾोहारनि वटि जदीद हथियार आहिनि ऐं असां बि जदीद हथियारनि लाइ कोशिशूं कयूं आहिनि, जेकी तुर्त मिली वेंदा। उहे थोरा सुपीरियर आहिनि, पुलिस वटि वेपन जेके आहिनि ऑर्डिनरी आहिनि, उनखे असां अलहमदुलिल्लाह हाणे गवर्नमेंट पैसा रिलीज़ कया आहिनि, गवर्नमेंट पैसा ॾिना आहिनि ऐं गवर्नमेंट जी डे वन खां प्रायोरिटी हुई कि वो असांखे वेपन मिलनि, पर कुझु प्रोसीजर्स हूंदा आहिनि, कुझु NOCs हूंदियूं आहिनि, उहे NOCs कंप्लीट थी वियूं आहिनि। असां वटि हिकिड़ी वॾी खैप जेका आहे असां इन हथियारनि जी इंशाअल्लाह असां ऑर्डर ॾेई छॾियो आहे, पैसा बि ॾेई छॾिया आहिनि, NOC बि मिली वियूं आहिनि। सिर्फ़ु एतिरो आहे जो कंसाइनमेंट जो जेको टाइम आहे उन टाइम फ्रेम में अची वेंदो। त मूंखे ख़बर आहे केतिरो टाइम आहे, आउं हुनखे मीडिया में डिस्क्लोज़ नथो करणु चाहियां, पब्लिक नथो करणु चाहियां, त उहो असांखे हाणे मिलनि था उहे वेपन। IG सिंध चयो त क़बीलाई तकरारनि जे करे बदअमनीअ में वार थी आहे, बदअमनीअ जे ख़ात्मे लाइ अवाम पुलिस जो साथ ॾिए। हम मसलत नहीं कर रहे हैं, मसलत का होता है, मसलत में हम भी खुश होते हैं पुलिस वाले, मसलत में डाकू भी खुश होते हैं, लेकिन अलहमदुलिल्लाह ये गवर्नमेंट की पॉलिसी है कि कोई मसलत नहीं करनी है, हमने फाइट करनी है। और अगर कोई हथियार उठाता है, आम शहरी को अगवा करता है और उससे रैंसम डिमांड करता है, तो इट्स अ क्राइम, और उस क्राइम को रोकने के लिए गवर्नमेंट के पास पुलिस है, गवर्नमेंट के पास रेंजर्स है, गवर्नमेंट के पास और बहुत सारे मतलब लॉ इन्फोर्सिंग एजेंसीज हैं, वो टूल्स यूज़ करके इनके खिलाफ कार्रवाई की जाएगी। पिछले 2-3 दिन से बेहतरी आई है, कल बिल्कुल एक भी इंसिडेंट नहीं हुआ, मतलब ये कि इवन बंदा कोई ज़ख्मी भी नहीं हुआ, कोई इसमें किसी की किलिंग भी नहीं हुई, बल्कि कुछ लोग पकड़े गए। हम पूरी कोशिश कर रहे हैं कि इस काम को प्रोफेशनल अंदाज में करें, अच्छे जो हमारे इन्वेस्टिगेटर्स हैं उनको बेहतर रिसोर्सेज दे के अच्छे केसेस बनाएं कि इन मुलजमान को कोर्ट के ज़रिए से सज़ा दिलवाएं। हुन चयो त घोटकीअ मां पहिरियां 26 माण्हू अगवा थियल हुआ, हाणे हिकु बि अगवा नाहे। इहा बहितरी आहे, कराची में बहितरी अची रही आहे। IG सिंध जो चवणो त कश्मीर घोटकी ऐं शिकारपुर में अमन अमान जो मसइलो आहे, कोशिश आहे त ऑफिसरनि खे फ्री हैंड मिले, जंहिंसां बहितरी ईंदी। IG सिंध गुलाम नबी मेमण चयो त ॾोहारनि वटि 9 मुग़वी क़ैद आहिनि, जेकी मुतालबा मंझराइण चाहिनि था, सदन साज़िश खे नाकाम कयो वेंदो। ॿुधाईंदा हलूं, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ उम्रे जी अदायगी लाइ मदीने मुनवरा खां मके शरीफ़ पहुची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मके शरीफ़ पहुचण ते पाकिस्तान में मुक़रर सऊदी अरब जे सफ़ीर नवाफ बिन सईदुल मालिकी संदसि आदर भाव कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गुज़िरियल ॾींहुं मदीने मुनवरा पहुतो, जिथे हुन मस्जिद नबवी में इशा जी नमाज़ ऐं नफ़िल अदा करण खां पोइ पाण सगोरन जे रोज़े मुबारक ते हाज़िरी भरी। वज़ीर आज़म क़ौम जी तरक्की ऐं ख़ुशहाली तोड़े फ़लस्तीन ऐं वालारियल कश्मीर जे मज़लूम मुसलमाननि लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी। वाज़े रहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 3 ॾींहं जे दौरे ते सऊदी अरब पहुतल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां बि अहम मुलाक़ात कंदो। बिबास अवा खे ॿुधाईंदा हलूं, सदर आसिफ अली ज़रदारी ऐं तुर्किया जे सदर रजब तय्यब एर्दोगान विच में टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल थी। सदर आसिफ अली ज़रदारी तुर्क सदर खे पाकिस्तान जो दौरो करण जी दावत ॾिनी।
सदर आसिफ अली ज़रदारी ऐं तुर्किया जे सदर रजब तैयब एर्दवान विच में टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल थी आहे। ॿिन्ही सदरनि ॿितरफ़नि लाॻापनि बाबति ॻाल्हियूं कयूं। सदर आसिफ अली ज़रदारी रजब तैयब एर्दवान खे ईद जूं अॻुवाट वाधायूं ॾिनियूं ऐं पाकिस्तान जे दौरे जी दावत पिणु ॾिनी। आसिफ अली ज़रदारी तुर्क सदर सां मुख़्तलिफ़ शोबनि में तालुकात वधीक मज़बूत बणाइण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। सदर आसिफ अली ज़रदारी तुर्क सदर रजब तैयब एर्दवान ऐं अवाम लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो ऐं तुर्किया जे अवाम लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। पाकिस्तान सॼी सिंध में रेंजर्स खे इख्तियार ॾियण जो मुतालबो करे छॾियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे MQM अॻवान फैसल सब्ज़वारी ऐं ख्वाजा इज़हार चयो त रेंजर्स खे सॼी सिंध में इख्तियार ॾिना वञनि ऐं पुलिस मां कारनि रिढनि जो ख़ात्मो कयो वञे, छो त इन खां सवाइ ॾोह ख़तमु न थींदा। फैसल सब्ज़वारी चयो त सिंध में अमन अमान जी सूरत हाल ठीकु नाहे। रमज़ान जे महीने में फुर दौरान मज़ामत कराची में केतिरनि ई शहरुनि खे क़त्ल कयो वियो। कराची जे स्ट्रीट क्रिमिनल्स ख़िलाफ़ कुझु न पियो कयो वञे। कराची में ज़ुल्म वधी वियो आहे, इन जो मिसाल नथो मिले। MQM अॻवान फैसल सब्ज़वारी वधीक चयो त सिंध हुकूमत पंहिंजूं अखियूं खोले। सिंध हुकूमत पंहिंजी कामयाबी जे खुमारनि मां वापसी नथी अचे। पुलिस खाते मां कारनि रिढनि खे कढण खां सवाइ ॾोह ख़तमु नथा थी सघनि। ख्वाजा इज़हार चयो त नए IG जे अचण सां कच्छ जे धाड़लनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई ऐं ईअं लॻे थो त ॾोहारियुनि खे क़त्ल करण जो लाइसेंस मिली वियो। सिंध हुकूमत वफ़ाक़ खे ब्लैकमेल करे पंहिंजी मर्ज़ी जो IG लॻारायो आहे। पूरी सिंध में रेंजर्स खे हिकु जेतिरा इख्तियार ॾिना वञनि। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर बणाइण पहिरीं अवलियत आहे। सूबाई घरू वज़ीर जी MQM जे अॻवाणनि जे बयान ते रद्द अमल जा तफ़सील हिन रिपोर्ट में। MQM जे अॻवाणनि जे बयान ते सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो रद्द अमल साम्हूं अची वियो आहे। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त हुकूमत जी पहिरीं तरजीह सिंध में अमन अमान क़ाइमु करणो आहे। MQM पुलिस फोर्स खे तकरारी बणाए ॾोहारनि खे फ़ाइदो पहुचाई रही आहे। सूबाई घरू वज़ीर चयो त पार्टी क़यादत जी कोशिश आहे त सिंध मां धाड़ेलनि जो ख़ात्मो आंदो वञे। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि ते भरवसो आहे। ज़ियाउल हसन लंजार चयो त MQM पुलिस फोर्स खे तकरारी बणाए ॾोहारनि खे फ़ाइदो पहुचाए रही आहे। MQM हुकूमत में हूंदी आहे त सभु कुझु ठीकु लॻंदो आहे। सूबाई घरू वज़ीर चयो त असीं कराची जे अवाम खे कॾहिं मायूस न कंदासीं। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त बयानबाज़ी कंदड़नि खे कमु करे ॾेखारींदासीं। MQM सम्झी वठे त ॾोहारनि जी का बि ज़ात नाहे हूंदी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर MQM अॻवाणनि जे बयाननि ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त सिंध हुकूमत खे बदअमनी निगरान हुकूमत पारां विरसे में मिली आहे। फोर्सिस खे तकरारी बणाइण सां अमुन ख़राब कंदड़नि खे फ़ाइदो थींदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां MQM अॻवाणनि जे बयान ते रद्द अमल साम्हूं अची वियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सिंध हुकूमत खे बदअमनी निगरान हुकूमत पारां विरसे में मिली आहे। सिंध जे सीनियर वज़ीर चयो त फोर्सिस खे तकरारी बणाइण सां अमुन ख़राब कंदड़नि खे फ़ाइदो थियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त MQM जो बयानियो पुलिस जे जवाननि जो मोराल किराइण जी साज़िश आहे। हुन जो त बिना कंहिं तामीरी राय जे तनक़ीद सलामती ऐं इस्तेहकाम लाइ नुक़सानकार थी सघे थी। सियासी अॻवाननि खे कानून जी हुकुमरानीअ खे कमज़ोर करण खां पासो करणु घुर्जे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त अवामी तहफ़ुज़ हुकूमत जी पहिरीं अवलियत आहे। हुन चयो त अमुन ख़ातिर समूरा स्टेक होल्डर कानून लागू कंदड़ इदारनि सां गॾिजी कमु कनि। ॿुधाईंदा हलूं सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त अमन अमान जी हर सूरत में बहाली सिंध हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। कराची में पुलिस ऐं रेंजर्स तरफ़ां कार्रवायूं कयूं पियूं वञनि। MQM अॻवाणनि जी प्रेस कॉन्फ्रेंस जे रद्द अमल में बयान जारी कंदे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह IG सिंध पुलिस ऐं एडिशनल IG कराची सां गॾु जारी करे अमन अमान जी बहाली लाइ हिदायतूं ॾेई छॾियूं आहिनि। कराची में पुलिस ऐं रेंजर्स तरफ़ां न रुगो टारगेटेड ऑपरेशन कयो पियो वञे पर स्ट्रीट क्राइम ख़िलाफ़ बि कार्रवाई थी रही आहे। सैयद नासिर हुसैन शाह चयो त सिंध में अहिड़नि पुलिस ऑफिसर्स जी ज़रूरत आहे ऐं जेके सूरत हाल खे सम्झंदा हुजनि। हिकु सुठी साख जो IG लॻाइण ते ख्वाजा इज़हार खे एतिरो ख़राबु छो लॻो, इहो सम्झ खां ॿाहिरि आहे। सैयद नासिर हुसैन शाह चयो त ख्वाजा इज़हार जी वफ़ाक़ी हुकूमत खे ब्लैकमेल करण वारे बयान मां लॻे थो त हू नवाज़ लीग जो तर्जुमान बणिजी वियो आहे। ख्वाजा इज़हार इत्मीनान रखे सिंध हुकूमत सॼे सूबे में अमन अमान जी सूरत हाल बहितर कंदी। बेबासी अवा खे ॿुधाईंदा हलूं सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर चयो आहे त मुसाफ़िरनि खां वधीक भाड़ो वसूल कंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी।
ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायतुनि ते वाधू भाड़ो वठंदड़नि ख़िलाफ़ मुहिम जारी आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त मुसाफ़िरनि खे रिलीफ ॾियणु ऐं मुनसिफ़ाणे भाड़े जी ओगाड़ी यकीनी बणाइणु हुकूमत जी पहिरीं अवलियत आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त मुहिम जो मक़सदु मुसाफ़िरनि खे पेश ईंदड़ परेशानियुनि खे ख़तमु करणो आहे। मुसाफ़िरनि सां नाइंसाफ़ी कंदड़नि खे माफ़ न कयो वेंदो। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त मुसाफ़िरनि जी मजबूरी मां फ़ाइदो वठण जी कोशिश कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़दम खंया वेंदा। मुसाफ़िरनि सां नाइंसाफ़ी कंदड़नि खे माफ़ न कयो वेंदो। सिंध जे ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त ट्रांसपोर्टर अख़लाक़ी मयार खे बरक़रार रखनि ऐं मुसाफ़िरनि जी हिफ़ाज़त सां सफ़र खे यकीनी बणाइनि। ट्रांसपोर्ट अथॉरिटी जे ऑफिसरनि जूं ट्रैफिक पुलिस, डिस्ट्रिक्ट पुलिस ऐं मोटर पुलिस जे सहकार सां कार्रवायूं करे 1012 गाॾियुनि जी चेकिंग कई वई। अमलदारनि मुसाफ़िरनि खां वरितल 22,85,000 रुपया वाधू रक़म वापसि कराई ऐं वाधू किरायो वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ते 7,32,000 रुपया ॾंड विधो। ॿिए पासे अव्वा खे ॿुधाईंदा हलूं कश्मीर भरिसां घेरपुर थाणे जी हद मां हथियारबंद पीउ पुट खे अगवा करे संदन कार बि काहे फरार थी विया। ॻोठ गंडेर नाण भरिसां नौजवान सिराज गुलाटो ऐं संदसि 4 सालनि जे पुट खे धाड़ेल अगवा करे विया। वारसनि जो चवणु आहे त धाड़ेल पीउ संदसि पुट खे अगवा करे संदन कार बि काहे कचे तरफ़ फरार थी विया। संदन चवणु आहे त इतला बावजूद पुलिस वाक़े वारे हंधि नाहे पहुती। हू पंहिंजी मदद पाण तहत धाड़ेलनि जो पीछो करे रहिया आहिनि। नौशरो फिरोज़ में प्रिया कुमारी समेत सिंध मां अगवा थियल समूरनि मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे सॾ ते हुसैन सूमरो, सरवर सिंधी, सनोबर राजपर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कंधरा में नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ JWC ऐं शहरियुनि पारां शौकत नूनारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब खां मंदिर ताईं एहतजाजी रैली कढी वई। पीर बसर में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ नौजवान इतिहाद पारां मंजूर सिंधी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हुसैनी चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई और मौक़े ते अॻुवाणियुनि जो चवणु हो त 2.5 साल गुज़रण बावजूद पुलिस नींगरी प्रिया कुमारी खे बाज़ियाब नाहे कराए सघी। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी नींगरी प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराए वारसनि में पखड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿिए पासे बदीन में नारी अना उनर खे बेदर्दी सां तशद्दुद करे ज़्यादती बाद क़त्ल कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सिंधियाणी तहरीक, क़ौमी अवामी तहरीक, औरतुनि जी सुरमे सथ तंज़ीम ऐं सोशल वर्कर इतिहाद पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कारकुननि पारां ज़ैन शाह, मोहम्मद सुमार मल्हा, रेशमा गोपांग, सांवल गोपांग, मारवी आबदा समूह, सोढी कोल्ही ऐं असलम मल्हा जी अॻुवाणी में काज़ियावा पुल खां रैली कढी ऐवान सहाफ़त अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो और मौक़े ते अॻुवाणनि चयो त नारी अना उनर खे पंहिंजे भाउ ख़ादिम हुसैन उनर तशद्दुद करे बेदर्दी सां क़त्ल करे लाश गुजगोह में लवारी शरीफ़ जे क़ब्रिस्तान में दफ़न कयो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त वहशी जवाबदार पारां नारी अना उनर सां जानवरनि खां वधीक बदतर सलूक कयो वियो जेको माफ़ करण जोॻो नाहे। हुननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त औरत अना उनर जे क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खैन इबरत जो निशानो बणायो वञे। बदीन जे डिप्टी कमिश्नर जी सदारत हेठि पोलियो जे इज़ाफ़ी वैक्सीनेशन राउंड लाइ इजलास कोठायो वियो आहे। DC अब्दुल फताह हुलियो जी ज़ेरे सदारत दरबार हॉल में गॾिजाणी मुनक़िद कई वई और मौक़े ते डिप्टी कमिश्नर चयो त पोलियो एनवायरमेंट सैंपल पॉज़िटिव अचण खां पोइ पूरो ज़िलो ख़तरे हेठि आहे। हुन चयो त ख़ासि करे ज़िले हेडक्वार्टर जो 3 यूनियन काउंसिल्स वधीक ख़तरे हेठि आहिनि जंहिं करे 8 ऐं 9 अप्रैल ते यूनियन काउंसिल्स नंबर 1, 2 ऐं 3 में पोलियो जे ख़ात्मे बाबति मुहिम हलाई वेंदी। DC चयो त मुहिम दौरान प्राइमरी स्कूल ऐं महिमान ॿार ख़ासि नज़र हेठि रहंदा। हुन वधीक चयो त हू मॉप अप राउंड जे पाण निगरानी कंदा। कंहिं बि टीम जी गैर ज़िम्मेवाराणो रवैयो या सुस्ती हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी। ॿिए पासे अव्वा खे ॿुधाईंदा हलूं सिंध में शागिर्दनि खे दर्सी किताबनि जी खोट निज़ाम जी नाकामी सबबु थी। वॾे वज़ीर जे इंस्पेक्शन टीम जे ऑफिसर रफ़ीक बुरड़ो चयो आहे त हटायल सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे चेयरमैन आगा सुहेल पठार ते लॻायल बद इंतिज़ामी वारा इल्ज़ाम कूड़ा आहिनि। खेसि नौकरी ते बहाल कयो वञे।
निगरान सरकार जी जांच कमेटी जी कयल जांच रिपोर्ट में चयो आहे त मुफ़्त दर्सी किताबनि लाइ रखियल बजेट किताबनि जे घुर्बल मिक़दार खे पूरो करण लाइ काफ़ी न हुई, जंहिं सबबि सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो अॻूणो चेयरमैन आगा सोहेल अहमद बार बार उन मसइले खे हल करण लाइ बजेट में वाध जो मुतालबो कंदो रहियो। जांच रिपोर्ट में अॻूणे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे चेयरमैन खे सभिनी इल्ज़ामनि खां आजो करार ॾींदे चयो आहे त आगा सोहेल अहमद ख़िलाफ़ बद इंतज़ामीअ जो को बि सबूत न मिलियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर जी इंस्पेक्शन टीम जे चेयरमैन रफ़ीक बुर्रो पारां सिंध जे दरसगाहनि में दर्सी किताबनि जी खोट जी जांच कई वई हुई। गुज़िरियल साल 13 नवंबर ते सिंध जे निगरान सरकार सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे चेयरमैन आगा सोहेल अहमद पठान ख़िलाफ़ जांच जी हिदायत कई हुई। रफ़ीक बुर्रो जांच रिपोर्ट में लिखियो आहे त आगा सोहेल अहमद जे ख़िलाफ़ नाअहली, बद इंतज़ामी ऐं गफ़लत जा लॻायल इल्ज़ाम साबित न थिया आहिनि। इंक्वायरी ऑफिसर रिपोर्ट में वधीक चयो त इंक्वायरी हेठि ऑफिसर ख़िलाफ़ इल्ज़ामनि जी अहमियत ख़तम थी वई, छाकाणि त मीडिया में सिंध जे दरसगाहनि में दर्सी किताबनि जी घटिताई जी ख़बर अचण खां पोइ खेसि हंगामी बुनियादनि ते मुफ़्त दर्सी किताबनि जी खोट पूरी करण जो टास्क ॾिनो वियो हो ऐं हुन उहो कमु सरअंजाम ॾिनो। जांच ऑफिसर चयो त जेकॾहिं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे अॻूणे सरबराह खे सरकारी मामलनि जे लाइ नाअहल ऐं लापरवाह मैनेजर तौरु सुञातो वञे हा त हुनखे कॾहिं बि सरकारी शोबे जे स्कूलनि में शागिर्दनि जे तालीमी साल में इंतिहाई नाज़ुक मरहले ते एॾी अहम ज़िम्मेवारी न ॾिनी वञे हा। जांच ऑफिसर चयो त संदसि राय आहे त आगा सोहेल अहमद खे नौकरीअ ते बहाल कयो वञे। हुन चयो त हटायल सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे चेयरमैन आगा सोहेल पठान ते लॻायल नाअहली, बद इंतज़ामी ऐं खुर्द बुर्द जा इल्ज़ाम ग़लति साबित थिया आहिनि, उन करे खेसि बाइज़त तरीक़े सां मुलाज़मत में बहाल कयो वञे। ॿिए पासे अव्हां खे ॿुधाईंदा हलूं मीरपुर माथिले में महांगाई सबबि अवाम ईद जी ख़रीदारी खां महरूम थी वई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर लतीफ़ वसीर। हिन वक़्तु असीं घोटकी ज़िले हेड क्वार्टर मीरपुर माथेलो जी शाही बाज़ार में मौजूद आहियूं ऐं ख़रीदारी जे हवाले सां हितां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकु तरफ़ अव्हां ॾिसी सघो था शाही बाज़ार में महांगाई सबबि जेका आहे रश तमामु घटि नज़र पियो अचे। अचो तिन हवाले सां जेके ख़रीदारी कंदड़ जेका माण्हू अचनि था उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं छा ख़रीदारी कयूं, का बि हर शइ खे महांगाई अरूज ते आहे। ग़रीब माण्हू रोज़मर्रा मिडिल क्लास जा माण्हू वीचारा आज़ार में आहिनि। तव्हां पाण ॾिसो था त खाद मिलियो आहे 6000 रुपया ॿोरी, कणिक 3200 वठण लाइ तयारु कोई कोन्हे। हिते का बि माण्हू का शइ वठे त 100 वारी शइ 200 में, 200 वारी शइ 400 में। माण्हू ॾाढा आज़ार में आहिनि। माण्हू ग़रीब गुरबो वीचारो ॾाढो पिननि ते मजबूर थी वियो आहे। विकिरे में 100 में सम्झो 80% फ़र्क़ु पइजी वियो आहे, घटिजी वियो आहे। महांगाई एतिरी थी वई आहे कि ग़रीब खे खाइण लाइ पैसा कोन्हनि त शॉपिंग छा कंदो। हलिए पसंदि कई आहे, टोपियुनि जो रेट हाई लॻो पियो आहे। पोइ ॾिसूं था सेठ ठहे थो छा करे थो पियो। हीअ जे करे महांगाई बि आहे, ॿियो त हालात बि तव्हां पाण ॾिसो त पिया असांजी सिंध में ॾाढी बदनामी आहे, जे करे हालात ख़राबु लॻा पिया आहिनि। टोपियुनि जा रेट हाई थी विया आहिनि साईं। हाणे हे टोपी सेठ असांखो 15000 घुरे थो। हाणे पोइ तव्हां सोचो केरु पोइ 40% खां 20% ते अची वेंदा माण्हू। टोपियुनि जो कोई विकिरो कोन्हे, एतिरी का उहा सीज़न कोन्हे। हिकु त पहिरियों फसल कोन्हे, ॿियो बदअमनी आहे, ठीकु आहे, ॿियो महांगाई आहे, विकिरो कोन्हे टोपियुनि जो। जानी माना एटलीस्ट 40% विकिरो आहे, 60% विकिरो कोन्हे। साल साईं हिकु त बिजली न आहे, ॾूजो महांगाई जेका अरूज ते आहे। सिलाई असां बिल्कुलु थोरी ज़्यादा वठूं था, उनजे करे असांखे वॾा प्रॉब्लम आहिनि। वधीक सिलाई 800 रुपया वठूं था, हा, वॾे जोड़े जी। गुज़िरियल साल में बि 800 बि हली, 1000 बि हली, उन में कमु हुयो आहे। हाणे हिन साल जेको आयो आहे तमामु वधीक बोरान आयो आहे। असां जेके ग़रीब माण्हू आहियूं, जेके इन महिनत जे करे कोई बि कारोबार नथा करे सघूं। माण्हू ईद में कोई कपिड़ा वपड़ा बि कारोबार बि कोन्हे थियो। दर्जी बि सिलाई वधीक वठनि था। पोइ साल 500 वठी था, हाणे 800 वठनि था। माण्हू वीचारा काॾो ख़रीदारी करनि। दर्जी बि ज़ुल्म वारी शइ आहे। गवर्नमेंट बि जेको टैक्स मथो टैक्स आणे थी, इन करे वीचारा ग़रीब माण्हू ईद न कई आहे इन साल। महांगाई जे करे घणो फ़र्क़ु आहे। हर महांगाई आहे, हर माण्हू पंहिंजा ते परेशान आहे, अख़राजात पंहिंजा पूरा थियनि कोन था। उनजे करे लाज़मन फ़र्क़ु ईंदो। न फसल आहे न ॻाल्हि आहे, उनजे करे लाज़मन फ़र्क़ु। बिल्कुलु रमज़ान शरीफ़ हेल कोई विकिरो हुयो ई कोन। महांगाई जेका आहे चोटा चोटा सफ़ा। जेको पोएं साल वॻो 1000 में विकियोसीं, हिन साल तक़रीबन 2000 रेट आहे। इन जे लाइ ग्राहक आहिनि कोन सफ़ा। ईद लाइ कुझु कोन्हे वरिता, महांगाई घणी थी वई आहे न, चप्पल ई कोन्हे वरिता। जी बिल्कुलु, अमीं ॻाल्हि ॿोल ॿुधी। ईद जी ख़रीदारी ईंदड़ आम माण्हू, थोरो जे दुकानदार महांगाई सबबि सख़्तु परेशान आहिनि।
ठटे में मुबैना मुक़ाबले में मार्जिवल नौजवान जे वारिसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रफ़ीक ख़ासखेली जे वारिसनि पारां अब्दुल गनी ख़ासखेली, अब्दुल सत्तार, हनीफ़ मुमताज़, यासिर जाखरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मकली में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त पुलिस रफ़ीक ख़ासखेली खे कराची मां गिरफ़्तार करे खेसि घारे लॻ जुड़तू मुक़ाबले में क़तल कयो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त रफ़ीक ख़ासखेली मथां को बि केस दाख़िल थियल न हो। पुलिस बासर शाहनवाज़ जोखियो जे चर्च ते रफ़ीक ख़ासखेली खे जुड़तू मुक़ाबले में क़तल कयो। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी मामले जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। बदीन में बासरनि पारां मुबैना तौर ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां ॿारड़नि सां गॾिजी एहतजाज कयो। टंडे बागे जे रवासी मीर हैदर अली टालपुर पंहिंजे ॿारड़नि सफ़दर टालपुर, ज़ुल्करनैन टालपुर सां गॾिजी ॿिए ॾींहुं बि ऐवाने सहाफ़त आॾो अलामती बुख हड़ताल कई। एहतजाज कंदड़ जो चवणु हो त संदसि 73 एकड़ ज़मीन ते बासरनि हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करे वरितो। संदसि चवणु हो त बासरनि जो केस सिविल कोर्ट में हलंदड़ आहे, पर उन जे बावजूदि हुननि ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो। हुन आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी संदसि ज़मीन तां बासरनि जो कब्ज़ो ख़तमु करायो वञे। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस जो चवणु आहे त इसराइल जे मुहिम फ़लस्तीनियुनि खे मौत ऐं तबाही जे वेझो खणी आई। बेगुनाह इंसाननि जो क़त्ले आम बंदि थियणु घुरिजे। गज़ा जंग खे 6 महीना मुकमल थियण ते पैगाम जारी कंदे गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस अपील कई त गज़ा में घणी तबाही थी आहे, बंदूकनि खे हाणे ख़ामोश कयो वञे। UN सेक्रेटरी जनरल चयो त इसराइली बमबारी सबबि गज़ा में अनेक इंसानी जानियूं ज़ाया थियण सां गॾु बुनियादी ढांचो बि मुकमल तौर तबाह थी वियो। एंटोनियो गुतेरेस चयो त इसराइल हाणे फ़लस्तीन में रतोछाड़ ऐं बमबारी बंदि करे